फर्स्ट ऑफ ऑल सबसे पहले सभिनी खां पहिरीं त मां अचणु चाहियां थी इहे जॾहिं असां चवंदा आहियूं न त मल्टी डायमेंशन असां कंट्री में रहूं था उन में शहर में रहूं था पोइ इहे डिफरेंट लैंग्वेजिस गॾु थी वेंदियूं आहिनि। अच्छा जी सभिनी खां पहिरीं त मां अचणु चाहियां थी ऐं पुछणु चाहियां थी उन सिंधी जेका हिकु शुरूआति आहे अगेंस्ट सिनेमा जी तरफ़ सिंधी लैंग्वेज जे वञण जो थोरो सो उनजे बारे में ॼाणणु चाहियां थी मां तव्हां खां त कीअं मतिलबु किथे किथे पहुतो आहे छा थियो आहे ऐं कॾहिं उहा स्क्रीन मां पाण वञी ॾिसी सघंदमि कॾहिं थींदो इहो? तव्हां मुंहिंजी फिल्म जे बारे में जी बिल्कुलु ईअं ई थींदो। बेसिकली आई कैनॉट से त केतिरो टाइम अञा लॻंदो पर असांखे इहा फिल्म शुरू करे 2 साल थी चुका आहिनि तक़रीबन। सो फॉर 2 years असां हिकिड़ी सिंधी फीचर फिल्म ते कमु कयूं पिया विच इज़ इंडस एक्कोस सिंधू जी गूंज ऐं कोशिशि इहा आहे त उहा 2 साल ताईं सिनेमास में या स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्स ते तव्हां वटि अवेलेबल हुजे बट इट्स ऑल अबाउट Sindhu, so Sindhu. you know. So is it something which is like a normal movie? जी ऐसा दिसंदा आहियूं. Normal? What's a normal movie? It's the Shah Rukh Khan movie. Oh, that is normal for me. This is normal okay, for no, me. I get it. Yeah. But it's not a commercial masala film. But basically, असांजी कहानी आहे सिंधु दरिया जे बारे में. So ऐं उहा हिकु कहानी न आहे 5 कहाणियूं आहिनि. So तव्हांखे हारी बि मिलंदा, तव्हांखे शायर बि मिलंदा, तव्हांखे लवर्स बि मिलंदा, तव्हांखे ब्रदर्स बि मिलंदा. ऐं सभिनि जूं कहाणियूं आहिनि सिंध जी कहाणी आहे बेसिकली ऐं सिंध इज़ सिंधु अगेन सो ऑल ऑफ दैट इज़ कनेक्टेड। सही त इहा कहाणी जेका डिफरेंट कहाणियूं आहिनि जिन में लवर्स बि आहिनि राइटर्स बि आहिनि सभु कुझु बि आहे उहा कहाणी बेसिकली उन कहाणी जी शुरूआति कीअं रखी कंहिं सोची त अहिड़ी कहाणी थियणु खपे? या मुंहिंजी ग़लती आहे। So yeah, I've been wanting to do this माना मुंहिंजी इलाही टाइम खां हुयो त फीचर फिल्म ठाहिजे ऐं 5 सालनि खां वठी आई थिंक फॉर सम रीज़न आई हैव बीन obsessed with सिंधु the दरिया you know that's the start of it। त इन खां पहिरियों बि मां हिकिड़ी फिल्म लिखी उहा बि सिंधु जे बारे में दरिया जे बारे में थी वई ऐं उन खां पोइ दिस केम इन टू माई माइंड ते यार बिकॉज हिकिड़ी कहाणी आहे पर असां हुन में 5 कहाणियूं बि ॿुधाए सघूं था हिकु फिल्म में राइट अलॻि अलॻि कैरेक्टर्स जूं बिकॉज सिंध एतिरो लाइक डाइवर्सिटी हुन में आहे असांजे हुन में कैरेक्टर्स आहिनि इलाही शयूं आहिनि सो वाई नॉट एक्सप्लोर ऑल ऑफ दैट राइट ऐं सॼो हर शइ सां कनेक्टेड हिकिड़ी शइ आहे जेका आहे दरिया असांजो विच गिव लाइफ टू अस राइट सो व्हाट आई थॉट वाज वाई नॉट मेक that into a character as well right ऐं उन जी जेका स्पाइन आहे फिल्म जी उहो दरिया बीठो ऐं दरिया सां जेके बि कहाणियूं लॻंदियूं उहे असां पंहिंजे हुन में अंदरि you know समेटे छॾियूं thousands of stories जेके उन दरिया सां गॾु लॻनि थियूं। अच्छा जे दरिया जी ॻाल्हि कजे थी सिंध जी ॻाल्हि कजे थी त पोइ सभिनी खां पहिरीं यू हैव बिन वर्किंग ऑन दैट ऑल्सो अजरक ते जेके पहिरीं असांखे मंज़र नज़र आया त हिते अजरक हिते बि असांखे नज़र अचे पई किथे ये यार कल्चर एक ऐसी चीज़ है जो मुझे लगता है जिससे हर बंदा मोहब्बत करता है चाहे हम जुबानों में कहीं फंसे हुए होते हैं ज़ातों में कहीं फंसे हुए होते हैं लेकिन जहाँ कल्चर की बात आती है वो मुझे लगता है हम सब एक है और न सिर्फ सिंध पंजाब में भी देखिए वहाँ पे भी आपको अजरक नजर आएगी केपीके में जाए तो वही वाला बर्थ नजर आएगा जो सिंधी बर्थ है ऐसा ही बिल्कुल ऐसा ही है कल्चर की मजा इन जी कपड़ों में है वो किसी में है भी नहीं एक अलग पर्सनालिटी आपकी उभर के सामने आती है आपकी शख्सियत अलग ही नजर आ रही होती है बिल्कुलु बिल्कुलु ऐसा ही है ऐं ॾाढो प्राउडली मां इहो चवंदी आहियां त न सिर्फ़ु हाणे ही जेको कल्चर जंहिंखे असां पाईंदे 10 दफ़ा सोचींदा हुआसीं न सिर्फ़ु असां पाए रहिया आहियूं दुनिया भर में इनखे मञियो वञे पियो दुनिया भर में इनखे पायो वञे थो पसंदि कयो वञे थो कितनी दोस्ती है कल्चर के साथ या कल्चरल ड्रेसेस के साथ जो मुझे लगता है कि मैंने तो जहाँ जहाँ आपको देखा है कहीं ना कहीं एक कल्चर का रंग नज़र आता है बिल्कुल कितनी गहरी दोस्ती मुझे बहुत इतना पसंद है मुझे अपने सिंध का कल्चर इतना पसंद है मैं अगर ज्वेलरी लेती हूँ चीज़ें लेती हूँ तो मैं उसमें वो देखती हूँ कि मैं हमारा वो टच नज़र आ रहा है या नहीं आई लव कल्चर और वो कहीं ना कहीं से आप ढूंढ ही लेते हैं जी बिल्कुल और ये बड़ी खूबसूरती है अल्हम्दुलिल्लाह असांजे कल्चर जी। अच्छा जिथे असां सिंधी फिल्म जी ॻाल्हि कई पे ऐं तव्हां चयो त खोड़ सारी शयूं आहिनि जेके जुड़ियूं आहिनि उन में ऑब्वियसली कैरेक्टर्स भी जुड़िया हूंदा आहिनि केरु कैरेक्टर प्ले करे पियो ऐं केरु असांखे फिल्म में नज़र अचण वारो आहे? इंडस एक्कोस में सिंधु जी गूंज में तव्हांखे वजदान शाह आई थिंक ही ड्रॉप बाय कपल डेज अगो धरती टीवी ते वजदान शाह आहे इमदाद हुसैनी साहब उन जो पुट ही इज़ एन एक्टर ऐं अंसार महर एंड समीना सहर इहे असांजे 3 मेन कास्ट में आहिनि एंड दे प्ले absolutely beautiful characters and they played beautifully so तव्हांखे इलाही मज़ो ईंदो जॾहिं बि इहा फिल्म
स्क्रीन ते लॻंदी इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूर ज़रूर Yeah. ऐं अच्छा ही त उहे कैरेक्टर्स Yeah. आहिनि जिन खे कंहिं सोचियो हो राहुल साहब कंहिं सोचियो हो त हिननि कैरेक्टर्स खे हिननि नालनि खे प्ले कराइजे बिकॉज़ यू नो असां वटि हिकु फुक़दान आहे आई Yeah. एम रियली सॉरी बट असां वटि हिकु फुक़दान आहे त असां जेको कैरेक्टर हूंदो आहे कैरेक्टर वाइज़ असां कास्टिंग कोन कंदा आहियूं असां पंहिंजी मर्ज़ सां कंदा आहियूं Yeah. कास्टिंग न त केरु फेमस आहे कंहिंजो बिल्कुलु। सोशल मीडिया स्ट्रॉन्ग आहे एंड दिस Yeah. एंड दैट त हिन में बि न कास्टिंग ईअं बिल्कुलु कई बि न हिकिड़ो इंडिपेंडेंट फिल्म मेकर हुजण जो फ़ाइदो इहो आहे त मूं वटि इहे प्रेशर्स न आहिनि अञा सो वट दैट मीन्स इज़ जेको बि मां सोचां थो उनखे मां उन तरीक़े सां उन्हनि माण्हुनि खे अप्रोच करे सघां थो आई डोंट केयर तव्हांजा हिकु फॉलोअर आहे या 10 मिलियन फॉलोअर्स आहिनि इंस्टाग्राम ते इट्स ऑल अबाउट योर एक्टिंग एबिलिटी राइट मां एक्टर पियो ॻोल्हियां ॿियो इहो त असांजी सिंधी सिनेमा इंडस्ट्री त आहे कोन राइट ऐं असां हुन में कंहिं वॾो एक्टर जंहिंजी यूनिवर्सल अपील हुजे अहिड़ो कंहिं एक्टर आहे ई कोन असां वटि सो वट आई कैन गो फॉर इज़ द एक्टिंग एबिलिटी ऐं जेका एक्टिंग एबिलिटी इन्हनि टिनि में मूंखे नज़र आई जॾहिं मां लिखां पियो स्क्रिप्ट तॾहिं बि मुंहिंजे दिमाग़ में इहे टे शक्लियूं हुयूं ऐं उन्हनि टिनि खे मां अप्रोच कयो कहाणी ॿुधाई उन्हनि चयो हा लेट्स डू इट लाइक ओके ऑसम हा त उहा एक्साइटमेंट जेका तव्हांखे उहा फिल्म शूट करण में अचे पई मूंखे उहा ॿुधण में अचे पई समथिंग यू नो समथिंग बिग कमिंग